अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद शमीला शिराज़ी। हिन बुलेटिन में असां सां साथ ॾींदी सायरा सूमरो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पेशावर में FC हेडक्वार्टर ते हिक ई वक़्त में 3 अफ़ग़ाती हमला। FC जा 3 एहलकार शहीद, 3 एहलकार ऐं 7 शहरी ज़ख़्मी। जवाननि जी जवाबी कार्रवाई में 3 अफ़ग़ान बमबार मौक़े ते मारिजी विया। सिक्योरिटी ज़रनि जो चवणु आहे त मारिजी वियल 3 दहशतगर्दनि जी सुञाणप थी वई आहे। 3 दहशतगर्द अफ़ग़ानी हुआ। सिक्योरिटी इदारनि धमाके जी शुरूआती रिपोर्ट तैयार करे वरिती आहे। धमाको उन वक़्तु थियो जॾहिं FC हेडक्वार्टर में परेड जारी हुई। CCPO पेशावर जो चवणु आहे त 3 अफ़ग़ाती बमबार पैदल आया हुआ। हिक अफ़ग़ाती बमबार FC हेडक्वार्टर जे मुख्य गेट वटि पाण खे धमाके सां उॾायो। 2 बमबार FC हेडक्वार्टर में दाख़िल थिया, जेके जवाननि जी फायरिंग में मारिजी विया। हमले वक़्तु फेडरल कांस्टेबलरी जा 450 एहलकार हेडक्वार्टर में मौजूद हुआ। सदर ऐं वज़ीर आज़म पेशावर में FC हेडक्वार्टर ते हमले जी मज़म्मत। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त हमलो गैर मुल्की पुठभराई में सरगर्म ख़ारजी दहशतगर्दनि जी बुज़दिलानी कार्रवाई आहे। मुल्क मां ख़ारजी दहशतगर्दनि जो ख़ात्मो पहिरीं तरजीह आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की सालमियत ते हमलो कंदड़ दहशतगर्दनि जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो वेंदो। हुकूमत दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुल्की बरामदात ते लागू कयल एक्सपोर्ट डेवलपमेंट सरचार्ज फॉर्म ते ख़त्म करण जी हिदायत करे छॾी। 5 सालनि जे एक्सपोर्ट डेवलपमेंट फंड जे थर्ड पार्टी ऑडिट कराइण जी बि हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि मुल्की बरामदात में इज़ाफ़े लाइ क़ाइमु कयल ज़ैली वर्किंग ग्रुप जे सिफ़ारिशनि ते जाइज़ा इजलास थियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त एक्सपोर्ट डेवलपमेंट फंड में मौजूदा रक़म जे बहितर इस्तेमाल लाइ ख़ानगी सेक्टर मां चेयरमैन चूंडियो वञे। मौजूदा रक़म जो इस्तेमाल सिर्फ़ मुल्की बरामदात में इज़ाफ़े, लाॻापियल रिसर्च एंड डेवलपमेंट, हुनरमंदी तरबियत ऐं आलमी मयार जी जदीद सहूलतनि लाइ कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां रिटायर थींदड़ चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जे अलविदाई मुलाक़ात। वज़ीर आज़म जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी पेशावराना सलाहियतनि, मुल्क ऐं क़ौम लाइ कयल ख़िदमत जी तारीफ़ कई। जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा हथियारबंद फ़ौज जो अरिड़हों ऐं आख़िरी चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी हूंदो, जेको 27 नवंबर 2025 ते पंहिंजी मुलाज़मत जो मुक़ररु कयल मुदो पूरो कंदो। आइन में 27वीं तरमीम सबबि जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा खां पोइ चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी नामज़द न कयो वेंदो। सऊदी हथियारबंद फ़ौज जे चीफ ऑफ जनरल स्टाफ GHQ जो दौरो कयो। ISPR मुताबिक़ सऊदी जे चीफ ऑफ जनरल स्टाफ फ़याज़ बिन हमीद खे GHQ आमद ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। सऊदी हथियारबंद फ़ौज जे चीफ ऑफ जनरल स्टाफ फ़याज़ बिन हमीद फील्ड मार्शल जनरल आसिफ मुनी सां मुलाक़ात बि कई। मुलाक़ात में 2 तरफ़ा गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। स्ट्रेटेजिक फ़ौजी तावन खे वधीक मज़बूत बणाइण ते ज़ोर। पाकिस्तान पारां भारत जे दिफ़ा वारे वज़ीर जी चिड़ ॾियारींदड़ बयान जी मज़म्मत। परॾे खाते जे तर्जुमान चयो आहे त राजनाथ सिंह जो बयान ख़तरनाक ज़हनियत जी अक्कासी करे थो। भारतीय क़यादत चिड़ ॾियारींदड़ बयाननि खां पासो करे। परॾे खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान समूरनि तकरारनि जो पुरअमन हल चाहे थो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदि मुख़्तियारी जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे। पंजाब ऐं KPK जे 13 ख़ाली सीटनि ते नंढी चूंड में नवाज़ लीग मैदान मारे वरितो। नंढी चूंड में क़ौमी असेंबली जे समूरनि 6 ऐं सूबाई असेंबली जे 7 मां 6 सीटनि ते नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी विया। NA 18 ते उमर अयूब जी ख़ाली थियल सीट ते संदसि घरवारी शहरनाज़ कामयाब न थी सघी। नवाज़ लीग उम्मीदवार कामयाब थी वियो। तहरीक इंसाफ़ तरफ़ां इलेक्शन कमीशन मथां नतीजा तब्दील करण जो इल्ज़ाम। मरकज़ी अॻवान असद कैसर चयो आहे त ॿिन्ही तकनि ते PTI उम्मीदवारनि खे 25,000 वोटनि जी बरतरी हासिल हुई। इलेक्शन कमीशन पारां वेबसाइट ते ग़लति नतीजा जारी करणु अफ़सोसनाक आहे। बहितर हो त इलेक्शन कराइण बदिरां नोटिफिकेशन जारी कयो वञे हा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे रोडनि रस्तनि जी मरम्मत लाइ 25 अरब रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। शहर में फौरी तौर ते स्ट्रीट लाइट्स लॻाइण जो बि हुकुम। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची जे रोडनि रस्तनि जी मरम्मत बाबति इजलास। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, मेयर कराची मुर्तदा वाब, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह समेत ॿियनि लाॻापियल अमलदारनि जी शिरकत। वॾे वज़ीर खे कराची में तबाह थियल रोडनि रस्तनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग। सैयद मुराद अली शाह चयो आहे त बरसातनि खां पोइ कराची जा रोड रस्ता तबाह हाली जो शिकार आहिनि। मेगा प्रोजेक्ट्स जारी आहिनि, जे सबबि आर्ज़ी तौर ट्रैफ़िक मसइला पैदा थी रहिया आहिनि। चाहियां थो त शहर अंदरि तरक़ियाती कमनि में तेज़ी अचे त जीअं आवाम खे वधीक तकलीफ़ुनि खां बचाए सघिजे।
पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ नंढी चूंड में नून लीग की कामयाबी के कारकर्दगी की फतह करार ॾेई छॾियो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं नंढी चूंड न पर रेफरेंडम हो जेको नून लीग खटियो आहे। लाहौर में इजलास के खिताब कंदे मरियम नवाज़ चयो त इलेक्शन सिर्फ़ बयाने सां न पर कारकर्दगी सां खटिबो आहे। इलेक्शन जो बाइकाट मायूसी जो इज़हार ऐं मुनाफ़िक़त जो रोअण PTI जी आदत आहे। बख्शापुर भरिसां राकेट लॉन्चर जो गोलो धमाके सां फाटी पियो, 4 नीगर मारिजी विया, 2 ज़ख़्मी। ॻोठ दातो खान गोलो में गोलो फाटण सबबि 4 धनार नीगर थॾे ते मारिजी विया। मारिजी वियलनि में 16 सालनि जो दीन मोहम्मद गोलो, 14 सालनि जो बरकत, 12 सालनि जो कशावत ऐं कालू गोलो शामिल। शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी ख़िलाफ़ केस ख़त्म करण वारनि दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो महफ़ूज़। सिंध हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्तनि ते धारदार ॿुधणी। वकील जो चवणु आहे त गनी अमान ऐं सरमद मीरानी मथां बेबुनियाद ऐं कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। खैरपुर में बिजली के तारन मां घर के बा औरत मासूम धीअ समेत सड़ी फौत थी वई। B सेक्शन थाने जी हद रेलवे स्टेशन भरिसां बिजली के शॉर्ट सर्किट सबब घर के बा वकोड़े वई। बा लगण के नतीजे में मिसमात सुमेरा ऐं संदसि 4 वरनि जी धीअ शरीफ़ा सड़ी फौत थी वयूं। मीरपुर खास में घर मां नौजवान जो गोली लगल लाश हथ। ॻोठ मोहम्मद हसन मरी में नौजवान एहसन मरी जो घर मां गोली लगल लाश मिलियो। अस्पताल मां वारिस बिना पोस्टमार्टम कराइण जे लाश खणी रवाना। इलाइक़े में नौजवान के मिल्क जे तकरार तां क़त्ल करण जा चोबोल। वारसन वाक़े के आपघात करार ॾेई छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी हर रुख खां जांच कई पई वञे। वारे में तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में 2 पोरियत फौत, लाश रखी धाणो। लाड़काणो रोड ते हादसे में डाटसन ड्राइवर सुधीर बुरड़ो ऐं पोरियत अशरफ सोलंकी मौके ते फौत। कार ड्राइवर फरार, वाक़े ख़िलाफ़ वार सरापा एहतजाज, लाश रखी धरणो। वारसन मूजिब पोरियत मज़दा मां भाॼी लाहे रहिया हुआ त हादसो पेश आयो। हादसे जे ज़िम्मेवार कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे इंसाफ़ ॾियारियो वञे।